खैरपुर नाथन शाह तहलके जी कदीमी शहर माडो में पीअण जे पानी जी अतरादू खोट खिलाफ़ शहरनि मस्जिद शरीफ़ जी सुफ़नि में एहतजाज कयो, जॾहिं त मस्जिद जे इमाम कारी खलील रहमान कुरैशी हथ में क़ुरान पाक खणी दायूं ॾींदे मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि में JUI जा अॻवान कारी अब्दुल वहीद कुरैशी, कारी खलील रहमान कुरैशी, हाजी इमदाद अली चांडियो ऐं ॿिया शामिल हुआ। हिननि चयो त हिन जदीद दौर में भी माडो जा रवासी पीअण जे साफ़ पानी लाइ परेशान आहिनि। कारी अब्दुल वहीद कुरैशी क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त असां वटि न पीअण जे लाइ पानी आहे ऐं न ई जानवरनि लाइ पानी मौजूद आहे। हिननि DC दादू खां मुतालबो कयो त असिस्टेंट कमिश्नर अशरत ज़ेरा कागज़ी कार्रवाई में ॾेखारियो आहे त ॻोठ माडो जे अवाम खे पानी फराहम कयो वियो आहे, जॾहिं त हक़ीक़त उन जी उबतड़ आहे। हिननि सूबे सिंध जी सभिनी अदबी, दानिशवर, वकीलनि, सियासी, मज़हबी ऐं समाजी शख़्सियतनि खे अपील कई त हू माडो जे अवाम जी मदद कनि। हिननि चयो त अल्लाह पाक वटि देर आहे अंधेर न आहे। मुज़ाहिरीन चयो त माडो जा माण्हू गंदो पानी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। वाटर सप्लाई स्कीम मौजूद हुजण बावजूदि नाकारा पियल आहे, जंहिं करे शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त माडो जे रवासी खे फौरी तौर पीअण जो साफ़ पानी फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। DC साहब है, असांजे हथ में अल्लाह जो क़ुरान आहे त माडे जे शहर सां जेको इहो ज़ुल्म कयो आहे, इन ज़ालिमनि ऑफिसरनि कयो आहे। इहा अशरत ज़ोहरा जेका AC खैरपुर नाथन शाह में वेठी आहे, इहा बार बार इहो चए थी त मां इंजीनियरनि खे घुरायो आहे, इंजीनियरनि खे चयो आहे त माडे जे शहर में पानी हले थो। हे अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे हथ में आहे। असां जेको हिन पानी जे लाइ तड़पी रहिया आहियूं, हे क़ुरान उन्हनि ऑफिसरनि खे ॻारे जिन असां सां ज़ुल्म कयो आहे, असांखे ॿुधायो। ये अशरत ज़ोहरा कहती है तो माडे के लोगों को पानी मिल रहा है, हमारे गांव में पानी का चुका नहीं है। ये हमारे हाथ में अल्लाह का कुरान है, आप ये देख रहे हो। देखो तो हमारे गांव में कितना जुल्म चल रहा है। ये कुरान हमारे हाथ में है। जे हमारे माडे के लोगों को पानी नहीं मिला, एक एक फड़ा पानी नहीं मिलेगा। जिन इंजीनियरों ने, सर्वेरों ने इस स्कीम के पैसे खाए हैं, स्कीम के पैसे लूट ले हैं, ये अल्लाह का कुरान उनको घरों में नींदू हराम करेगा इंशाल्लाह। जिन्होंने प्लेटें छुपाई हैं, जिन्होंने प्लेटें छुपा कर खपा ली हैं, उनको भी कुरान नींदू हराम करेगा। हमको इंसाफ चाहिए, इंसाफ नहीं मिलेगा, ये अल्लाह का कुरान उनको नहीं छोड़ेगा। हमको पानी चाहिए। देख लो, हम मस्जिद का इमाम साहब हैं, ये जालिम हुक्मरान किधर हैं? फौत हो गए, मर गए। जालिम क्या कहते हैं? ये अल्लाह का कुरान इनको नहीं छोड़ेगा। DC साहब मैं आपको बता रहा हूँ, तो किधर हैं आप? ऐसों में सोए पड़े हो, नींद कर रहे हो, पर ये अल्लाह का कुरान इंशाल्लाह तुम्हारा जीना और मरना कब्रिस्तान में करेगा। हम तुमको नहीं छोड़ेंगे। अस्सलाम वालेकुम।